ब्रेकिंग न्यूज़ वां सां शेयर कंदा वार खां वार भरिसां नीगर शाख में वॾी फौत थी वियो आहे। वार तालके जे यूनियन काउंसिल मीरपुर में ॿोॾ सबबि नसीर शाख ते पनाह वठंदड़ कुटुंब जो मासूम नीगर अबू हुरेरा चोलियाणी नसीर शाख में पेर तिरकण सबबि वॾी फौत थी वियो आहे। फौती नीगर जो लाश शाख मां हथ करण बैदि घर पहुचाइण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा वारहें खां वारहें भरिसां नीगर शाख में वहिंजण दौरान वॾी फौत थी वियो। वार तालके जे यूनियन काउंसिल मीरपुर में ॿोॾ सबबि नसीर शाख ते पनाह वठंदड़ कुटुंब जो मासूम नीगर अबू हुरेरा चोलियाणी नसीर शाख में ॿुधायो वञे पियो त पेर तिरकण सबबि वॾी फौत थियो आहे। फौती नीगर जो लाश शाख मां हथ करण बैदि घर भातियुनि में पहुचायो वियो, जिते कोहराम मतल वियो। ख़बर अवां सां हिकु ॿिए शेयर कंदा या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा अफ़सोसनाक ख़बर आहे, नीगर वॾी फौत थी वियो आहे। वार खां ख़बर शेयर कंदा हिकु ॿीहर वार भरिसां नीगर शाख में वॾी फौत थी वियो आहे। वार तालके जी यूनियन काउंसिल मीरपुर में ॿोॾ सबबि नसीर शाख ते पनाह वठंदड़ कुटुंब जो मासूम नीगर अबू हुरेरा चोलियाणी नसीर शाख में पेर तिरकण सबबि वॾी फौत थी वियो आहे।